MNA सरदार मीर ख़ालिद अहमद ख़ान लुंड जे फर्ज़ंद मीर शहबाज़ अली ख़ान लुंड जी निगरानी में ख़ालिदाबाद खां बल्दियाती इलेक्शन के हवाले सां सवें गार्डियन सां रैली कढी वई आहे। उन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद आहे मीरपुर माथिलो मां CN न्यूज़ जो रिपोर्टर काज़ी शफ़क़त। जी काज़ी शफ़क़त, छा तफ़सील आहिनि? जी दारा के ॿुधंदो त PPMNA सरदार ख़ालिद अहमद ख़ान लुंड जो फर्ज़ंद मीर शहबाज़ अली ख़ान लुंड जी निगरानी में अॼु ख़ालिदाबाद खां बल्दियाती इलेक्शन के हवाले सां सवें गार्डियन सां रैली निकिती। रैली गड़ी चाकर पहुती त पीपल्स पार्टी के कारकुननि मीर शहबाज़ अली ख़ान लुंड मथां गुलनि जी वर्खा कई। उन खां बाद रैली मीरपुर माथेलो पहुची कुंभार माला में इलेक्शन कैंप जो इफ्ताह कयो। उन मौके ते मीर शहबाज़ अली ख़ान लुंड जो चवण हो त पीपल्स पार्टी अवामी पार्टी है। असांजी सियासत जो मकसद भी अवाम की खिदमत करण है। असांखे उम्मीद है त मीरपुर माथेलो जी अवाम असांखे सजी पीपल्स पार्टी के फाइनल के वोट ॾेई कामयाब कंदी। इंशाअल्लाह असां अवाम सां हर दुख सुख में गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासूं। जी मेहरबानी काज़ी शफ़क़त, ख़बर खां आगाह करण लाइ।